बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हमारी सिर्फ प्रोग्राम फैसला जी घड़ी मां आफ्ताब मोगरी हमेशा चवंदो आहियां फैसला थियण खपनि उठला तारीख़ी फैसला जिन फैसलनि जो धरती धड़ियुनि खे इंतज़ारु आहे। फैसले जी घड़ी में अॼु ॻाल्हि कयूं त वॾा फैसला थींदे नज़र अचनि पिया। 27वीं आईनी तरमीम खां पोइ पाकिस्तान जी सियासत में बिलख़ुसूस कराची खां कश्मीर खां कश्मीर ताईं हिन वक़्तु जेके सियासी हलचल आहे उहा वरी अहम आहे। अगरि ॻाल्हि कयूं त अॼु 27वीं आईनी तरमीम जी जेको आहे सो वरी में वराए वोटिंग ऐं वरी उन ते बहस यकीनी तौर ते थियो। इन खां पोइ अॼु वरी क़ौमी असैम्बली में भी जेको आहे सो हिन वक़्त ताईं बहस जारी आहे। इन सां गॾोगॾु सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी 27वीं आईनी तरमीम ते सही कंदे अॼु वाज़े तौर ते ॿुधायो त पाकिस्तान जो हाणे इहो आइन हिसो बणिजी चुको आहे। इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कजे त वफ़ाक़ी वज़ीर क़ानून आज़म नदीर ताड़ बि जेको आहे सो अॼु ऐवान में ॻाल्हाईंदे चयो त चंद अहिड़ियूं शिकूं हुयूं जंहिंखे जेको आहे सो ज़रूरी हो त जंहिं ते अॼु वरी वराए असैम्बली जे अंदरि बहस बि करे सघिजे पियो ऐं उन ते बि जेको आहे सो पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं बिलख़ुसूस पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ ऐं ॿिया जेके मुख़ालिफ़िन बेंचुनि ते वेठल माण्हू आहिनि उन्हनि अॼु बि जेको आहे सो एहतजाज कयो। मगर सदर आसिफ अली ज़रदारी जी सही खां पोइ इहो बाज़ाब्ता अॼु कानून जो हिसो बणिजी वियो आहे। पर इन सां गॾोगॾु वॾी ख़बर जेका हिन वक़्तु अचे पई उहा बि वॾी अहम आहे त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतरमल्ला जेके ॿ वॾा अहम जज आहिनि उन्हनि पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अॼु विफ़ाक़ी काबीना जो इजलास भी जेको आहे सो थियो उन में जेको आहे सो इन जी मंज़ूरी वरिती वई। इन सां गॾोगॾु घरू वज़ीर मोहसिन नक़वी वाज़े तौर ते ॿुधायो त पाकिस्तान में पोयनि ॾींहंनि में थींदड़ दहशतगर्दी जा ताना बाना अफ़गानिस्तान में मिलनि पिया। उन जी बाज़ाब्ता अॼु सेनेट जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला ॿुधाईंदे इहा बि ॻाल्हि कई त अफ़गानिस्तान मां वेही करे हैंडलर जेकड़ी रीति जेको आहे सो पाकिस्तान में कार्रवाइयूं कनि पिया। हाणे पाकिस्तान जो सब्र बर्दाश्त खां ॿाहिरि आहे ऐं पाकिस्तान भरपूर पंहिंजी कार्रवाई जो हक़ रखे पियो। इन सां गॾोगॾु केतिरा ई सेनेटर ऐं MNAs जेके अॼु सॼो ॾींहुं ऐं विफ़ाक़ी काबीना जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जो ख़ासि तौर ते जेके हिन वक़्तु जेके दहशतगर्दी हमला थिया आहिनि उनजा मुज़वती बयान बि आया। हिन सां गॾोगॾु अगरि ॾिठो वञे त जेके इतिहादी आहिनि उन जा तहफ़ुज़ात बि हुया। वज़ीर आज़म पाकिस्तान अॼु फ्लोर ते इहो बि ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो खे मां हिन इजलास खां पोइ वेही करे कोशिशि कंदुमि त जेके MQM यानी कि मुतहदा क़ौमुनि पाकिस्तान जा जेके तहफ़ुज़ात आहिनि उन्हनि खे बि दूरि करिणो आहे छाकाणि त इतिहादी आहिनि ऐं उन्हनि जूं जेके डिमांड्स आहिनि उहे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे साम्हूं रखी उन जी हल तलब कंदासीं त जहिड़ी रीति जेको आहे सो सिंध जे अंदरि हू चाहिनि पिया त घटि में घटि जेके मक़ामी इदारा आहिनि उन्हनि ताईं जेके तहफ़ुज़ात आहिनि MQM जा उन्हनि खे ड्यू शेयर मिलणु खपनि ऐं सूबे जे अंदरि ख़ासि तौर ते शहरी ऐं दिही आबादी वारो जेको मामिलो आहे उहो बि हल जी तरफ़ वञे। हिन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मोज़िज़ महिमान सीनियर सहाफ़ी तजिया निगार एजाज़ महर साहब असांखे जॉइन कयो आहे। अव्हांजी वॾी महिरबानी। अव्हां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻुवान आहिनि। हिन सां गॾोगॾु असांखे जॉइन कयो आहे दिनेश कुमार साहब आहिनि बलोचिस्तान अवामी पार्टी जा जेको आहे सो सेनेटर आहिनि। अव्हांजी वॾी महिरबानी। सुखदेव साहब आहिनि तर्जुमान पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत। अव्हांजी वॾी महिरबानी। अव्हां चइनी महिमाननि खे पंहिंजे प्रोग्राम में भली कार चवां। पहिरियां वञणु चाहींदुसि एजाज़ महर साहब ॾे। एजाज़ महर साहब, फ़ैसिले जी घड़ी में वॾो फ़ैसिलो सभ खां पहिरियां अगरि ॻाल्हि कजे त ॿ वॾा अहम जज जस्टिस अतरमल्ला ऐं जस्टिस मंसूर अली शाह सर पंहिंजी इस्तीफ़ा ॾेई छॾी उहिदनि तां। चइजे त आईनी बुरान पैदा त कोन थींदो पर जजनि हाणे अगरि इहो इस्तीफ़ा ॾियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे त पाकिस्तान जी मौजूदा हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत कहिड़ी रीति इन्हनि खे हैंडल कंदी जेके इस्तीफ़ाऊं अचनि पियूं अॻिते? मां सम्झां थो त हुकूमत पंहिंजो होमवर्क करे छॾियो आहे इन हवाले सां ऐं घणे भाङे त जेको आहे उहो पार्लियामेंट जी अथॉरिटी चैलेंज न कई वेंदी। डिपेंड थो करे त इहे बि इतलात मिली रहिया आहिनि त चीफ जस्टिस साहब जेको आहे फुल कोर्ट जेको आहे उन जो इजलास बि घुरायो आहे ऐं जुमे जे जेको आहे नमाज़ खां पहिरीं उहो सॾायो वियो आहे। त हाणे डिपेंड थो करे त उन में सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो पंहिंजे प्लेटफॉर्म तां ज़ाहिर आहे त उनखे हिन 27वीं तरमीम जे ज़रिए बिल्कुलु हिकिड़ो टुथलेस कोर्ट ठाहियो वियो आहे त सिर्फ़ु जेको आहे फ़ौजदारी ऐं सिविल मैटर्स वेही ॾिसे ऐं कॉन्स्टिट्यूशनल मैटर्स उन जे दायरे अख़्तियार में न ईंदा। त अहिड़े माहौल में मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका हीअ इस्तीफ़ाउनि जो ऐलान थियो आहे त शायदि अञा ॿियूं इस्तीफ़ाऊं बि अचनि इन सिलसिले में।
त गवर्नमेंट ज़ाहिर आहे त एतिरे अरसे खां जेको इन बिल जी तयारी हुई सभु कुझु हुयो, त उन दौरान जेको आहे पंहिंजो होमवर्क कयो आहे। ऐं अॻु में जेको 26 आइनी तरमीम जे हवाले सां काफ़ी कोशिशूं जस्टिस मंसूर अली शाह, मुनीब अख्तर साहब ऐं ॿियनि कयूं त भई इन ते फुल कोर्ट जो इजलास घुरायो वञे, पर उहो न थी सघियो। ऐं 26 तरमीम जेका 27 तरमीम जे भेट में डूबियस वे में आई हुई ऐं हिकिड़े हबड़ तबड़ में अफ़रा तफ़री वारे माहौल में कंहिं पार्टी खे कहिड़ो ड्राफ्ट पियो मिले, कंहिंखे कहिड़ो पियो मिले, ओचितो जेको आहे फिर उहो हिकिड़ो ड्राफ्ट आयो, जंहिंखां पोइ वरी हिकिड़ो आइनी बेंच वजूद में आई। त आइनी बेंच वजूद में अचणु ऐं उहो फ़ैसिलो हुकूमत खे फबणु, उनखां पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त एॾो वॾो चैलेंजिंग शायदि हुकूमत ईअं सम्झंदी हुजे त उन्हनि जे लाइ न हुजे। पर उहो डिपेंड थो करे त जेकॾहिं सियासी पार्टियुनि, सिविल सोसाइटी ऐं वकीलनि जे तंज़ीमुनि हिकिड़ो मज़ाहिमती तहरीक जोड़े वरिती ऐं उनखे अवाम मोट ॾिनी, त पोइ डेफिनेटली हुकूमत जे लाइ हिकिड़ा मसइला पैदा थींदा। बाक़ी अदरवाइज़ त मूंखे अहिड़ो को ख़ासि उन में नज़र नथो अचे। बिल्कुलु एजाज़ साहब गॾु ई हुजिजो। मां पाकिस्तान मुस्लिम लीग जा सीनियर अखबारान मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब आहिनि, उन्होंने वजह चाहते मिर्ज़ा साहब बहुत शुक्रिया वक्त निकालने का प्रोग्राम के लिए। फरमाइएगा सर, पहला आइनी 27वीं आइनी तरमीम के बिल की मंजूरी के बाद पहली खबर आपके सामने है जो है वो ये है कि 2 जज साहिबान ने अपने ओहदों से इस्तीफा दे दिया। सीनियर साहब की तजिया निगार एजाज मेहर साहब जिस बात की तरफ निशानदेही कर रहे थे कि आने वाले वक्त में शायद अगर ऐसी मूवमेंट बनती है और वकला और अपोजिशन और जज साहिबान जो इस्तीफा दे रहे हैं खुदा न खास्ता अब ये रोडों पे आ जाते हैं, तो आपके लिए चैलेंजेस तो होंगी वफाकी हुकूमत के लिए। देखिए, पहली बात तो ये बतलाऊं कि मैं पूरी कौम को मुबारकबाद देना चाहता हूं कि बहुत शफाफ तरीके से 17वीं आइनी तरमीम जो है जिस तरीके से सेनेट से और फिर कौमी असम्बली से हुई है, आज से पहले कभी इतनी शफाफियत हमें नहीं देखी गई। किसी भी पीटीआई के या किसी और ने ये नहीं कहा कि हम पे बोझ डाला गया है, हमें पैसे हाउस ट्रेडिंग हुई है, पैसा चला है, कुछ चला है। अपनी मर्जी से लोगों ने जमीर के मुताबिक अपने वोट्स दिए हैं। अब आ जाइए जी, देखिए क्यों इन्होंने दिया, ये एक्सपेक्टेड था, ये कोई ब्रेकिंग न्यूज नहीं है। उसकी वजह यह है कि दे वर नॉट इन फेवर कि किसी तरीके से आईनी अदालत जो है वो कायम हो। और देखिए, आईनी अदालत के हवाले से मैं आपको बतलाऊं कि इसके ऊपर मैंने बहुत वर्किंग की है। पाकिस्तान में आईनी मसले जो हैं तकरीबन 15% हैं जो सुप्रीम कोर्ट के अंदर इस वक्त फाइल हुए हैं, मगर वो टाइम कितना कंज्यूम कर रहे हैं, वो 60% टाइम कंज्यूम कर रहे थे सुप्रीम कोर्ट का। ठीक है। और पाकिस्तान दुनिया में पहला कंट्री नहीं है जहां पे आईनी अदालत बनी हो। दुनिया में बेशुमार कंट्रीज हैं जिसमें आईनी अदालत, और ये जी आपके लिए भी अच्छा है, ये मेरे लिए भी अच्छा है, क्योंकि इस वक्त अंबार लगा हुआ था सुप्रीम कोर्ट के अंदर और उनके पास टाइम नहीं था, क्योंकि हर जज जो था वो बिजी था आईनी चीजों के अंदर। तो देखिए, पहले वो एक आईनी बेंच थी, अब उसमें हो गई जो इन्हें सूट नहीं कर रही थी, तो इस वजह से इन्होंने इसको कह दिया। मेरे ख्याल है कि ये अगर चीफ जस्टिस थे और इनको पावर वही थे जो सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को होते हैं, तो मेरे ख्याल है इसको नहीं करना चाहिए था। बट जो सबसे ज्यादा तकलीफ दे शय हुई है इनके लिए वो ये हुई है कि किस तरह ये चेंज किया गया है और सुप्रीम कोर्ट के अंदर जो है वो आईनी अदालत का जो क्याम आया है वो कुछ जजेस को सूट नहीं कर रहा। अच्छा, कुछ जज को सूट नहीं कर रहा। मैं जाना चाहूँगा धनेश साहब की तरफ। सेनेटर साहब आप बताइएगा, हमारे हिंदुस अवाम ॿुधाए जो हिकु त फैसले जी घड़ी में जेका ॻाल्हि पिया कनि मिर्ज़ा साहब पिया कनि, अगरि उर्दू में जवाब ॾियो त बि तव्हांजी मर्ज़ी, जे सिंधी में त बि तव्हांजी मर्ज़ी, पर सवाल पैदा थिए थो, चए पियो त ज़मीर जे मुताबिक़ फ़ैसिलो थियो आहे, तव्हां बि ज़मीर जे मुताबिक़ फ़ैसिलो कयो। सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो। ॾिसो, बिल्कुलु जीअं चइबो आहे त भई पंहिंजी मर्ज़ी सां कंहिं क़िस्म जी, और हिन दफ़े सभिनि खां सुठी ॻाल्हि इहा थी त सेनेट में बिल ले थियो। पहिरियों दफ़ो आहे त सेनेट में पहिरियों बिल ले थियो, और इन जे लाइ जेके बि कानूनी तक़ाज़ा हुआ पहिरियों 26th अमेंडमेंट में इहो असां ते इल्ज़ाम लॻो त उहा असां हिकु ॾींहं में पास कराईसीं। पर हिन दफ़े इहो थियो त सैर हासिल बहस थी और कमेटी खे ॾिनी वई। पोइ वरी कमेटी में ॿिन्हिनि जेके ऐवान बाला और ऐवान ज़ेरी जी जेके बि मुश्तरका कमेटी उन्ही में बहस थी, जंहिंजो मां बि हिसो हुयुमि। इन खां पोइ वरी ॿीहर आयो आहे सेनेट में, त उते बि काफ़ी तकारीर थी। और मज़े जी मां ॻाल्हि ॾसां तव्हांखे, जे के हिकु ॻाल्हि खे नोट न कयो आहे त पीटीआई बि इन बिल जी मुखालफ़त न कई आहे।
अच्छा। उन जो सबूत इहो आहे त तव्हां ॾिसो त 64 वोट बिल जे हक़ में आया आहिनि और 0 पहिरें वारे बिल में 0 मुखालफ़त में आयो। अॼु वारी ॻाल्हि ॾिसां त 64 हक़ में आया आहिनि और 4 वोट सिर्फ़ु मुखालफ़त में आया आहिनि, उहे बि जमियत उलमा इस्लाम ॾिना। पीटीआई जेको आहे पीटीआई इन ते बिल्कुलु इन जी मुखालफ़त में न ॾिनो। इन जो मक़सदु इहो आहे त इहा शइ मूंखे लॻे थो त इहा यूनानिमसली पास थियो आहे। तव्हां इहा रिकॉर्ड जो हिसो आहे, मां बिल्कुलु इन खे चैलेंज थो कयां, को बि पीटीआई वारो अचे मां उन जे साम्हूं सैफुल्लाह अबड़े जी ॻाल्हि कयूं ऐं जेको अहमद ख़ान जी ॻाल्हि कयूं ऐं ॿियनि सेनेटरनि जी ॻाल्हि कयूं जिन वोट ॾेई करे ऐं इहा ॻाल्हि कई त असां वोट कंहिं वजह खां ॾियूं था, असां फील्ड मार्शल जी वजह खां पिया ॾियूं ऐं कंहिंखे इहो अभाम न हुजे त असां कंहिंजे चवण ते था ॾियूं, असां ज़मीर जे मुताबिक़। ठीकु आहे, उहा सही ॻाल्हि आहे, पर अवां जी जेका ॻाल्हि त कुझु इहे त सेनेटर हुया पर बैकअप प्लान बि तयारु हुयो जंहिंमें केतिरा ई नाला आहिनि तव्हांजे साम्हूं। तव्हां ॻाल्हि कई त बैकअप प्लान में केरु आहे? मां तव्हांखे ॾसां त अगरि ख़ुदा न ख़ास्ता 8 वोट बि घटि हुजनि, 8 ॿिया सेनेटर्स तयारु हुया वोटिंग करण जे लाइ। 8 सेनेटर? जी 8 सेनेटर रिजर्व में हुया त उहे वोट ॾियो। इहे तव्हांखे पतो आहे त इहे आसमान कुन आहे, इहे असांजा ई जेके मेंबर 96 सेनेटर्स मसलन कहिड़ी पार्टी जा हुया? मसलन सेनेटर साहब कहिड़ी पार्टी खां हुया 8 सेनेटर? यकीनन ई जेके ऐवान में मौजूद आहिनि। तव्हां हिनमहिल त थी वियो न सॼो, हिनमहिल सम्झो त काज विया जेके आसान सिंधी में चऊं भत सभु कुझु खाइजी वियो। कल्ह तव्हां मानी बि खाई आहियो ऐं मानी तव्हां चओ त हर वक़्तु अहिड़ा ताम मिलंदा रहनि ऐं अहिड़ा कम थींदा रहनि। इहो त जॾहिं सेनेट जे ऐं वोट वठण वक़्तु सिर्फ़ु तामनि जो बंदोबस्तु कयो थो वञे, पर वज़ीर आज़म हाउस में अहिड़ा ताम हमेशह मिलंदा रहनि। पर हाणे त उहो भत जो ख़तमु थी वियो। घटि में घटि नाला त ॾसियो। न नाला ॾिसो, हिकिड़ो राज़दारी बि हूंदी आहे। बहरहाल मां तव्हांखे हिकिड़े एतमाद सां चवां थो त अगरि 64 में 8 वोट बि घटि हुजनि हा त 8 वोट बि अचनि हा। हाणे तव्हां उहो ई सोचियो। सर मूंखे ॿुधायो JUF पीटीआई केरु अपोज़िशन कोई अचनि हा, बसि इहो तव्हांखे मां ॾसे थो छॾियां त अपोज़िशन को अचनि हा। ठीकु आहे न, को कहिड़ी बि पार्टी अपोज़िशन जा 2 आया आहिनि, 8 ॿिया 6 ॿिया अचनि। अच्छा 6 ॿिया अचनि हा, यानी कि 6 अञा बैकअप प्लान ते हुया। इहो बैकअप प्लान जे जोड़ियो के बैकअप प्लान ते हुया। उन बैकअप प्लान जे जोड़ण में तव्हां बि हुयो उन में शामिल? ॿियो मां तव्हांखे सची ॻाल्हि इहा थो ॾसियां त जेका अपोज़िशन पार्टी पीटीआई जी तरफ़ां मैच फिक्सिंग हुई, उन्हनि इहो अंडरग्राउंड इहो ई कयो त असां इनजी मुखालफ़त न कंदासीं। उहो मुखालफ़त न कयूं उन्हनि। ऑन द रिकॉर्ड आहे इहा, त मां तव्हांखे चवां थो ऑन द रिकॉर्ड आहे। कोई बि पीटीआई जो अगरि तव्हां उनखे कॉल ते वठो त उन जे में मां साम्हूं चई थो सघां त पीटीआई हिन बिल जी मुखालफ़त न कई आहे। ठीकु आहे, पीटीआई हिन बिल जी मुखालफ़त न कई आहे। मां तर्जुमान सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी सुखदेव साहब ॾे वञणु चाहिनि, तव्हां बि गॾु हुजो। सुखदेव साहब, हिकु त तय आहे त अॼु सदर आसिफ अली ज़रदारी इन क़ानूनी 27वीं आइनी तरमीम ते सहाणी सही करण खां पोइ इहो क़ानून जो हिसो बणिजी वई आहे। पर हिन वक़्तु जेका ख़बर आहे त 2 वॾा जज जिन जी रिज़ाइन जेके आहिनि साम्हूं अची वियूं आहिनि। इहो हुयो, घणा माहिर क़ानून कल्ह बि इहा डिस्कस कनि पिया त शायदि जजनि जे तरफ़ां फ़ैसिले जी घड़ी में वॾो फ़ैसिलो अचे ऐं उहो फ़ैसिलो हिन वक़्तु जस्टिस मंसूर अली शाह ऐं अतरमुल्ला जेके 2 वॾा अहम जज आहिनि उन्हनि जो अची वियो आहे। ख़दशो ज़ाहिर थिए थो त हाणे हिकिड़ी का मूवमेंट जी तरफ़ वेंदी, या अदलिया या वुकला या सिविल सोसाइटी या अपोज़िशन जेको आहे सो हाणे मैदान सियासी वरी गरम थियण वारो आहे? साईं, मां सम्झा थो न हिन जो वुकला सां वास्तो आहे, हिकु ग्रास रूट मूवमेंट न आहे, न को हुन जो को सियासी इम्पैक्ट थियणो आहे। जजनि जी हिकिड़ी सम्झो आपस जी चइजे खीना चपती आहे। मां वधीक इन शइ ते कॉमेंट नथो करणु चाहियां, छो त न त हुननि जा रेज़िग्नेशन्स एक्सेप्ट न थिया त टेक्निकली अञा बि जजनि त मां वरी घणो ॻाल्हाए वेंदुसि त पोइ ख़बर पवंदी मुंहिंजे लाइ सुभाणे मुश्किल थी वेंदो। अॼु जेको आहे जस्टिस मंसूर अली शाह वाज़े तौर ते पंहिंजी सभु ख़दशात हुन में ज़ाहिर कया आहिनि। पर ख़दशा साईं हुन में छा ज़ाहिर कया आहिनि त कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट न हुजे हुन में। ऐं भला पाण ॿुधाऊं अमेरिका में बि जेकी हर स्टेट में पंहिंजी सुप्रीम कोर्ट हूंदी आहे, 40 खां मथे स्टेट आहिनि, ऐं सभिनि खां मथे जेकी उनजी मेन हिकिड़ी सुप्रीम कोर्ट आहे बेसिकली उहा कॉन्स्टिट्यूशन कोर्ट आहे। अमेरिका जहिड़ो मुल्क कॉन्स्टिट्यूशन कोर्ट करे सघे पियो, जे पाकिस्तान में बि कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठहे आहे त हिते बि हुननि जो फेलो जज विहे आहे न। कोई ईअं त न हो जेको पुलिस वारो विहे आहे या ॿियो को सरकारी ऑफिसर विहे आहे त पंहिंजो पंहिंजो जज ई विहे आहे। बेसिकली पाण में हिननि जी पंहिंजी पावर गेम आहे, पावर जंग आहे।
त कंहिंखे वधीक पावर हुजनि, कहिड़ी कोर्ट खे, कहिड़े जजिस खे वधीक पावर हुजनि, त हे मां हिन ते घणो तबसरो फ़िलहाल नथो करे सघां, छो त हुते टेक्निकली हींअर बि जज आहिनि, बट इहो दिस इज़ वेरी अनफॉर्चुनेट। ऐं कल्ह जे बिलावल साहब पंहिंजी तकरीर में ॻाल्हि कई त सर ही जीअं जज आहिनि, ही 28 सेनेटर न तरमीम आहिनि, या- हे जेको आहे सो ॿ सेनेटर उहे न आहिनि, 3 सेनेटर जिन इस्तीफ़ा जो ऐलान करे वरी अॼु अची विया। ही जज साहिब आहिनि जिन जेको आहे सो इस्तीफ़ा सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी खे मोकिले छॾी आहे। ऐं वाज़ तौर ते अॼु उन्हनि जो जेका 13 सुफ़नि ते स्टेटमेंट आहे उहा बि साम्हूं अची चुकी आहे। त तव्हां ईअं की पिया चओ त इहे सुभाणे वरी परचाइण ते ऐं तव्हांजे चवण ते या सदर जे चवण ते या वज़ीर आज़म जे चवण ते या चीफ जस्टिस या आफ़रीदी जे चवण ते जेको आहे सो ॿई जज साहिबान वापसि अची वेंदा। ऐं उन्हनि जो पंहिंजो फुल कोर्ट बि रखियल आहे, गॾोगॾु जजिस जी पाण में बि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं। अगेन जीअं मां चयो त हिन जो जजिस जो पाण में हिकिड़ी इहा खेचातानी आहे पावर जे मथां, त कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट अपेक्स हुजे, सुप्रीम कोर्ट वटि कहिड़ी पावर हुजे, छो त नेचुरली जजिस जा पावर कर्टेल थियनि था। चवंदा आहिनि न अदलिया हिकिड़ो चेक एंड बैलेंस जो मैकेनिज़म सुखदेव साहब तव्हांजो पंहिंजी चपकलियूं आहिनि त अदालतुनि जूं चपकलियुनि में कहिड़ियूं चपकलियूं आहिनि मूंखे सम्झाइजो, सिंध जा माण्हू बि सम्झणु चाहींदा। बहसीत तर्जुमान सिंध हुकूमत तव्हांखे की पियो सम्झ में अचे त जेके जज साहिबनि जूं जेके चपकलियूं आहिनि यानी कि छिकताण आहे उहा कहिड़ी आहे? उहा छिकताण इहा ई आहे त जेके हिकिड़ो सॼो पावर हींअर वञे पियो सुप्रीम कोर्ट में ऐं ॿी का अपेक्स कोर्ट न हुई, जीअं हाणे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठहण पियो हिन 27वीं तरमीम में, त डिवीजन ऑफ पावर जेको थिए पियो अदलिया मां, उन ॻाल्हि ते हिननि जो मेन इशू आहे जेसि ताईं मुंहिंजो नज़रियो आहे। ठीकु आहे। ऐं उन ॻाल्हि जे करे उन शइ खे जनम ॾिनो आहे। सही आहे। एजाज़ मर साहब मां वटि ईंदुसि, जेका ॻाल्हि कनि पिया सेनेटर साहब धनी साहब चवनि पिया त जेको आहे सो 8 सेनेटर बैकअप में मौजूदु आहे, माना 6 ॿ त साम्हूं अची विया 3, पर 8 हुन जे बावजूदि बि 6 खनि चवनि पिया त दावा पिया कनि त बैकअप में हुया। बैकअप प्लान सुठो हुयो वफ़ाक़ी हुकूमत जो, त मुखालफ़त बि चवनि पिया PTI न कई, जेको बज़ाहिर जेको आहे सो धनी साहब खे नज़र अचे पियो। अवां सम्झो पिया त बाला ऐवान ऐं लोअर ऐवान यानी कि ॿई सेनेट ऐं क़ौमी असैम्बली जे अंदरि वाकई अहिड़ा माण्हू मौजूदु हुआ जेके बराह रास्त इन फ़ैसिले लाइ बि तयारु हुआ त अगरि किथे नंबर गेम घटि थिए थी त असां साम्हूं फ्रंट ते अची वेंदासीं। जी बिल्कुलु सॉरी जी त इन में हमेशह पाकिस्तान जी जेकॾहिं तारीख़ ते तव्हां नज़र विझंदव त अहिड़े क़िस्म जा ओचितो सरप्राइज़ असांखे नज़र ईंदा। ऐं इहा का मूंखे का ब्रेकिंग न्यूज़ या नई ॻाल्हि नथी लॻे त को बैकअप में को अहिड़ा माण्हू न हूंदा या पोइ 6 हूंदा या 8 बि थी सघनि था, वधीक बि थी सघनि था। त उहे हस्बे ज़रूरत गवर्नमेंट पंहिंजा कार्ड जेको आहे त उहे रखिया हूंदा डेफिनेटली कि प्लान ए आहे प्लान बी आहे, ऐं उहे सभु कंदा आहिनि। त ज़ाहिर आहे हिन हुकूमत खे मुकमिल हिकिड़ी सपोर्ट हासिलु आहे जेको आहे एस्टेब्लिशमेंट जी, त कुझु बि मुमकिन आहे कंहिं बि शइ खे रूल आउट नथो करे सघिजे। सही। ॿियो धनेश हिकिड़ी ॻाल्हि कई अवां पंहिंजे तक़रीर में बि त जज़्बाती अंदाज़ में त अक़लियतनि मां पाकिस्तान जे अंदरि को अहिड़ो वफ़ाक़ी वज़ीर कोन्हे, अगरि आहे बि त भगल गाॾी ते सवार केहलदास कोहिस्तानी आहे जंहिंजे लाइ तव्हां बि ज़िक्र बि कयो त हुन भगल गाॾी ते अवां अक़लियत जा मेंबर चढ़ण लाइ तयारु छो पिया थी वञो ऐं अहिड़ी गाॾीअ में सवार छो पिया थियो जेका कंहिं कम जी न हुजे। उहो वीचारो वाकई केहलदास कोहिस्तानी न कंहिंजी बदिली थो कराए सघे, न कंहिंखे नौकिरी थो वठी सघे, न कंहिंजो कमु करे सघे थो, सिर्फ़ु हिकिड़ो सिंबल जे तौर ते संदसि खे मां सम्झां त गाॾी बि कोन मिलियल हूंदी। ऐं केतिरा ई अहिड़ा अक़लियतनि ते सीटुनि ते आयल माण्हू आहिनि जेके ओड़ी तरह सां जेको आहे सो जीअं वफ़ाक़ी ऐं ॿियनि वज़ातुनि खे ट्रीट कयो वेंदो आहे, उनखे अहिड़ी रीति ट्रीट बि रखियो पियो कयो वञे। ॾिसो मुग़ैरी साहब, मां जेके अचनि पई अमेंडमेंट त मां पंहिंजी तरफ़ो आर्टिकल 130 में हिकिड़ी अमेंडमेंट ॾिनी त उन में जिथे हींअर वधायूं आयूं कैबिनेट जूं तादाद त 11 को 13% और 15 को 17 मिनिस्टर, त मां उन में तरमीम में इहो ॾिनो त उन जे लाइ हिकिड़ो लाज़मी हिन में कालम विधो वञे त हिकिड़ो लाज़मी आहे त अक़लियत जो मेंबर वफ़ाक़ में बि मिनिस्टर हूंदो ऐं हर सूबे में कम से कम हिकु। ठीकु आहे, सिंध में त असां ॾिठो आहे त अक्सर अक़लियत जा मेंबर मिनिस्टर बि थियनि था, पर इहा शइ बलोचिस्तान और KPK और पंजाब में नथी थिए पई। हा जी, इहा अमेंडमेंट, पर उते इहो थियो त उते मूंखे मतिलबु हिकिड़ो अफ़सोस थियो
त पीपल्स पार्टी इन मुखालफ़त कई त भई अच्छा। असां CAC में चूंकि इन शइ खे असां न वठी विया आहियूं, CAC में असां बहस कंदासीं, इन खां पोइ 28 अमेंडमेंट ईंदी, उन में असां आणींदासीं। हाणे जहां तक तव्हांजी ॻाल्हि आहे त खीलदास कोहिस्तानी असांजो दोस्त आहे, भाउ आहे बिल्कुलु, पर तव्हांखे पतो आहे त उहो मिनिस्टर न आहे, उहो स्टेट मिनिस्टर आहे, फेडरल जी। मिनिस्टर न जी। आहे। और स्टेट मिनिस्टर जी हैसियत इहा हूंदी आहे जीअं कंहिं वॾेरे जे मुंशी जी हूंदी आहे। मुंशी वेचारे खे छा का इख़्तियारात न हूंदा न, और उन मिनिस्टर बि अहिड़ो आहे सरदार यूसुफ, जेको उन वेचारे खे मने बि नथो। हो पाण इन शइ में कई दफ़ा, और इहा शिकायत मां प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान सां कई आहे, और इहा शिकायत मां डार साहब सां कई आहे। त डार साहब मुंशी साहब के एतराज काने को ताके एतराज आहे, दनेश ताके एतराज आहे बहसियत अक़लियत जे सेनेटर जे होण जे मत तवसो सा, पर मुंशी के एतराज आहे खीलदास कोहिस्तानी के। न खीलदास के भी इन शइ जो एहसास आहे त मिनिस्टर उन जो नथो मने पियो, और बाक़ायदा खीलदास भी उते कैटेगोरिकली कई दफ़ा असांजे साम्हूं शिकायत कई अथई PM साहब सां। PM साहब हमेशह उन दिलासो ॾींदो आहे त भई अॻिते हली असां तव्हांखे फुल मिनिस्टर जो इख़्तियार था ॾियूं। त हाणे ॾिसो काथे असांजियूं हूअं ई जेके अक़लियत जूं जेके बि सीटां आहिनि, उन्ही खे चवंदा आहिनि असांजा जेके दोस्त आहिनि, उहे चवंदा भीख में आई हुई सीटें। अच्छा। असांजी तस्लील त हमेशह कंदा आहिनि। जी हा, इहा मां आंदा फ्लोर बि ॻाल्हि कई आहे त असांखे और लेडीज़ खे चवंदा आहिनि आप लोग तो भीख में आए हुए हो, आप क्यों वो मुतालबात कर रहे, ये हमेशह इहे थियूं। और अॻिते हली बि तव्हांखे पतो इन शइ में मां ज़ीरो टॉलरेंस कंदो आहियां, और आंदा फ्लोर बि इहो चवंदो आहे इन शइ में मां नथो टुरियां। जेतिरे बि असांजा मिनोरिटी जा रिजर्व सीट आहिनि या लेडीज़ आहिनि, उन्हनि जी हैसियत इहा आहे जो उन्हनि खे कोई बि न मञींदो आहे। इहा बिल्कुलु मां तव्हांखे ऑन द रिकॉर्ड थो चवां। मिर्जा साहब हैं, मिर्जा साहब मैं इंतजार कर रहा हूँ। सर मिर्जा साहब मैं आपकी जानिब आऊंगा। जो सेनेटर दनेश साहब कह रहे हैं कि जो अक़लियतों की सीटों पे आए हुए हैं, और ख़ास तौर पर खीलदास कोहिस्तानी आपकी ही पार्टी के रहनुमा हैं, और उनको वफाकी वजीर जो है वो उनसे मानने से इनकारी हैं। वो कह रहे हैं कि उनका काम सिर्फ जस्ट लाइक किसी वडेरे का जो मुंशी होता है, उसकी हैसियत सिर्फ मुंशी की हद तक है। तो जब अब वजारतें बड़ी भी हैं तो उनके तहफ़्फ़ुज़ात ये भी हैं। वो कह रहे हैं कि सूबे सिंध में तो है, मगर पंजाब और KP और बलूचिस्तान में भी एक वजारत होनी चाहिए अक़लियतों के लिए, और फुल वजारत होनी चाहिए। मुंशी क्यों लगाएं आप कि जी बस आपने एक स्टेट मिनिस्टर लगा दिया, एक सिंबल के तौर पर आपने खीलदास कोहिस्तानी को जो है बतौर मुंशी अपॉइंटमेंट कर दिया, ये तो नाजायज़ ही है। मेरा ख्याल है मैं एग्री नहीं करूंगा अपने भाई से, क्योंकि एक स्टेट मिनिस्टर, देखिए वो सिर्फ एक अकेले स्टेट मिनिस्टर नहीं है। आपने देखा होगा कि इस वक्त दूसरी भी जो इम्पोर्टेंट वजारतें हैं उनके भी स्टेट मिनिस्टर हैं, इंटीरियर के भी स्टेट मिनिस्टर हैं, दूसरे भी हैं। तो स्टेट मिनिस्टर का हमारे जो पाकिस्तान का कॉन्स्टिट्यूशन है उसके अंदर प्रोविजन है, और ये विद पावर है, ये ऐसा नहीं है कि कोई एक डमी पोजीशन है। अब मैं यहाँ पे थोड़ा सा, एक मेरे भाई ने किसी ने बतलाया, देखिए यहाँ पे मैं नवाज शरीफ साहब और शहबाज शरीफ साहब की पॉलिसी को अप्रिशिएट करता हूँ कि उन्हें भी इस्तिस्ना की जो थी शहबाज शरीफ साहब को, PM साहब को ऑफर की गई, मगर उन्होंने वो इस्तिस्ना जो था वो लेने से इनकार कर दिया, जिसको हमें अप्रिशिएट करना चाहिए। दूसरा जी, इतना अनफॉर्चुनेट है कि जब सेनेट से 17वीं तरमीम पास हुई तो उसकी मुखालफत में कोई वोट नहीं आया। उसकी वजह ये थी कि PTI को खतरा ये था कि अगर हम वहां पे अपने सेनेटर्स को लेके जाते हैं और वो अटेंड करते हैं तो ऐसा नहीं हो कि कुछ लोगों जो हैं उसको फेवर के अंदर वोट दे दें। इस वजह से उन्होंने कल जब तारीख लिखी जाएगी 27वीं आईनी तरमीम की, तो उसकी मुखालफत में सेनेट के अंदर कोई वोट जो था वो कास्ट नहीं हुआ। यहाँ पे मैं फिर भी JUI को अप्रिशिएट करता हूँ कि वो आए अपने लोगों को लेके, और उन्होंने कौमी असम्बली के अंदर जो था मुखालफत में वोट डाला, ताकि ये चीज आई कि जी मुखालफत के अंदर 4 वोट आए। अब देखिए ये 2 लोग जो डिफेक्ट करा है उन्होंने, वो बहुत बड़े कॉन्ट्रैक्टर थे, बिजनेसमैन थे, जिनके बारे में ये कहा जाता है कि वो डेफिनेटली काफी इन्वेस्टमेंट करके जो थे आए थे और उनको बनाया गया था, और डेफिनेटली उनकी कोई लॉयल्टी तो नहीं थी ना पार्टी के साथ। ये मुझे बतलाएं कि क्या JUI ने या PTI के किसी सेनेटर ने ये कहा कि हम पे प्रेशर डाला गया, हम पे केसेस बनाए गए, हम पे हॉर्स ट्रेडिंग की गई, हमको ऑफर की गई? किसी ने कुछ नहीं कहा। ठीक है, आप तो वजह फरमाए किसी ने कुछ नहीं कहा कौमी असेंबली में। बिल्कुल।
आप वजह फरमाएं, किसी ने कुछ भी हाँ। नहीं कहा, मगर ये तो तय है, हाँ। ये तो तय है कि जी। जो इस वक्त सूरत हाल पैदा हुई है मिर्ज़ा साहब जज साहिबान की तरफ से, वो आने वाले वक्त में एक मूवमेंट बनती हुई नज़र तो आ रही है, क्योंकि पाकिस्तान तहरीक इंसाफ के भी जो है अब स्टेटमेंट आना शुरू हो चुकी हैं कि जज साहिबान ने अपने ज़मीर के मुताबिक फ़ैसला किया है, और आने वाले वक्त में जो है अब जो है ये जिक्र कर रहे हैं सोशल मीडिया पे बहुत सी इस वक्त जो ट्वीट्स मैं देख रहा हूँ उसमें ये भी आ रहा है कि आने वाले वक्त में ये जस्टिस इफ्तार चौधरी और वर्सेस परवेज मुशर्रफ वाला दौर वापस आ सकता है, तो उसके लिए तैयार हैं आप? देखिए, नहीं, मैं आपको एक चीज बतलाऊं कि इफ्तिखार चौधरी में और ये मंसूर साहब में और अतर मिनल्ला में बहुत फर्क है। अच्छा, ये वो जज हैं जो कानून की तशरीह नहीं करते थे। देखिए, सुप्रीम कोर्ट के जजेस या हाई कोर्ट के जजेस का काम यह है कि जो कानून बना हुआ है उसकी आप तशरीह करें, आप कानून नहीं बनाएंगे। ये तो जी इतने आगे निकल गए थे कि कोई केस जाता था तो ये अपना कानून बना के उसकी मतलब वो करते थे, तशरीह नहीं करते थे। और इनकी इतनी फॉलोइंग नहीं है लोगों के अंदर। और ये पूरा गेम जो था ये ताकत का गेम था कि जी देखिए, अगर एक आईनी अदालत बन गई है, आप स्टिल आप चीफ जस्टिस हैं, तो आप अगर लोगों से प्यार करते ठीक है। हैं, उनके सर, मैं एजाज साहब की जानना चाहूंगा कि ताकि लोगों को एजाज महर साहब फॉलोइंग नहीं है। एजाज महर साहब, मैं आपकी जानिब आना चाहूँगा कि आज देखा जाए कि कौमी असम्बली में 27वीं आईनी तरमीम में आर्मी एक्ट कहें कि उसमें जो है आर्टिकल 225 जो है उसके तहत जो है आर्मी चीफ को का जो है नोटिफिकेशन भी जारी हो गया और अब फैसला भी आ चुका है, तो कहें कि अब ये मज़ीद जो कानून का हिस्सा बन चुका है। अब अगर इस पर जज साहिबान और PTI और मुखालफिन अगर एतराज़ भी करते हैं तो उनका एतराज़ कानूनी हैसियत तो कोई नहीं रखता। देखिए, माजी में भी इस तरह के बहुत सारे इश्यूज आते रहे हैं और अक्सर सुप्रीम कोर्ट की जजमेंट्स मौजूद हैं कि जो कॉन्स्टिट्यूशन 73 का है उसके जो फंडामेंटल उसके फाउंडेशंस हैं, उसकी फाउंडेशंस में आप चेंज नहीं कर सकते। फाउंडेशंस की चेंज का अख्तियार जो है वो कॉन्स्टिट्यूएंट असेंबली को होगा और जो आम असेंबली होगी उसको जो है वो आम जो क्लासेस हैं उसमें तरमीम का अख्तियार है। तो अब ये डिपेंड करता है कि कोर्ट में जाहिर है उसमें भी कोई इस ओपिनियन को कोई वो नहीं मिली है पजीराई, हमेशा इख्तिलाफ राय मौजूद रहा है। तो अब देखना ये है कि सुप्रीम कोर्ट किस तरह इसको हैंडल करती है और जजमेंट क्या आती है, क्योंकि इस बारे में कुछ भी अभी कहना कबल इस वक्त होगा मेरे ख्याल में। लेकिन अपनी जगह पे ये सवाल बहुत अहम है और मैं तो समझता हूँ कि जुडिशरी के साथ साथ जो है वो जो आर्मी एक्ट है उसमें भी, नेवी एक्ट है, एयरफोर्स की जो एक्ट है उसमें भी आज तरामीम मूव कर दी गई हैं ताकि उसको मंजूरी भी हो गई सर, उसकी तो मंजूरी भी दे दी गई सर। जी हाँ, मंजूरी भी दे दी। मैं वही कह रहा हूँ कि उसको हिनखे जेको आहे हमांग करण जे लाइ जेके 27वीं आईनी तरमीम आहे त उन सां उनखे हमांग जे लाइ मामिलो आहे त उन आर्मी जे स्ट्रक्चर में भी वॾे पैमाने ते काफ़ी तब्दीलियूं आहिनि, जंहिंमें चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहदो ई ख़तम थी वियो आहे। त इहे ज़ाहिर आहे हिकिड़ी आर्मी जे मर्ज़ी सां ई इहे सभु शयूं थियूं आहिनि। त इहो नओं ढांचो ॾिसूं त उहो चेन ऑफ कमांड केतिरो इफेक्टिव साबित थिए थो, त इहे रेडिकल चेंजिस आहिनि। ऐं अदलिया जे फोरम ते बि, आर्मी जे फोरम ते बि त इन्हनि जो ॾिसजे त हाणे जेको मुखालफ़त करण वारा आहिनि उहो केतिरो मोमेंटम सां उनजी मुखालफ़त ऐं मज़ाहमत जे लाइ माहौल जोड़े था सघनि पिया, ऐं अदालत कहिड़ो रुख़ अख्तियार करे थी, छा हुकूमत खे सरसी हासिल आहे। हुननि जो जीअं मूं पहिरियों बि चयो त शायदि होमवर्क आहे, उन खां सवाइ अहिड़े वॾो क़दम न खणंदा। त जहिड़े तरीक़े सां 26 तरमीम जेको अॻु में दनेश साहब बि चयो त उहा अञा ख़राब हालतुनि में आई, हीअ तरमीम थोरो वधीक ट्रांसपेरेंट तरीक़े सां आई आहे, हिकिड़े प्रोसीजर खे फॉलो करे आई आहे। त उन जी मज़ाहमत केतिरी हद ताईं ॿिन्ही फोरम ते असांखे नज़र थी अचे, पब्लिक जे फोरम ते ऐं जुडिशरी जे फोरम ते। त मां सम्झां थो त शायदि अहिड़ी क़िस्म जी जेकॾहिं का थोरी बि उमेद हुजे हा त सुप्रीम कोर्ट मज़ाहमत कंदी त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जेको आहे अतर मिनल आहे इहे इस्तीफ़ा न ॾियनि हा।
हुननि खे उहे वेठा आहिनि जुडिशरी में अंदरि, त हुननि खे इहा भनक पइजी वई हूंदी त बाबा कहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो अची सघे थो, या हुकूमती एफर्ट्स कहिड़ियूं हूंदियूं, या जजनि सां जेको आहे उहो तव्हां छा था सम्झो त हूंदो। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, मां सम्झा मुंहिंजो जेको पंहिंजो सहाफ़ती थोरो घणो तजुर्बो आहे, अवां सीनियर आहियो, अवां ॿुधाए सघो था, त मां सम्झां त फौरी तौर ते इन्हनि खे राज़ ख़ुशी सां इन्हनि इस्तीफ़ाउनि खे क़बूल करे छॾींदो, छाकाणि त देखिए इधर गाड़ी है। जी मेयर साहब। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं हुननि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं आहिनि त डेफिनेटली गवर्नमेंट खे इहे ॿई जज सूट बि न कंदा, जी। तंहिंजे इसको करे कहाँ सूट इस्तीफ़ा करें, इसको मंज़ूर मना करण करें, में मुंहिंजो ख़्यालु आहे उहो गाड़ी देरि न मार कंदा। देगा, इसको मना करें, इसको बोलें कि मिर्जा आप साहब गाड़ी को मत चलाइए। अगर तामुल से सुन ले तो आपकी ऑडियो या तो म्यूट कर दीजिएगा। जी जी एजाज मेयर साहब। सॉरी। मेयर मां साहब उहो बि चवां त ठीकु आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन ॿई जज जन जेके अॻु में रहियो आहे एटीट्यूड, या जहिड़े तरीक़े सां ख़त लिखी हुननि प्रोटेस्ट कयो आहे 27वीं आइनी तरमीम जे ठीकु ख़िलाफ़, आहे। त जॾहिं जेके उन तरमीम जा हामी आहिनि त उहे कीअं चाहींदा त उहे इस्तीफ़ाऊं रोकनि या उन्हनि खे वापसि वठण ते मजबूर कनि, त मां सम्झां थो त हुकूमत इस्तीफ़ाऊं जीअं ई मिलियूं प्रेसिडेंट खे त जेको उनजो प्रोसीजर आहे ड्यू कोर्स उनखे फॉलो कंदे मुंहिंजो बिल्कुलु ख़्यालु आहे उनखे एक्सेप्ट कयो वेंदो। बिल्कुलु सुखदेव साहब, मां आवाज़ ॾींदुसि। अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान इन क़ौमी असम्बली जे इजलास में हिकिड़ो नुक़्तो वॾो अहम बि उथारियो, ऐं उन में ख़ासि तौर ते MQM जा जेके तहफ़ुज़ात आहिनि सूबे जे अंदरि, उहे तहफ़ुज़ात दूर करण लाइ हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां असांजी ॻाल्हि ॿोल थींदी, इत्तेहादी आहिनि, ऐं यकीनी तौर ते हुन जा जेके तहफ़ुज़ात आहिनि पोइ सम्झूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कल्ह जेका जोश ऐं जज़्बे सां 18वीं तरमीम जे हवाले सां ऐं ॻाल्हि सिंध जे विरहाङे वारी ॻाल्हि सां जज़्बाती ख़िताब कयो, त वज़ीर आज़म साहिब 18वीं आइनी तरमीम ऐं जेके MQM जा तहफ़ुज़ात आहिनि उन्हनि ते राज़ी करे वठंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे? साईं, तव्हां बिलावल साहिब चकरी कल्ह ॿुधी हुजे, बिलावल साहिब पाण हैरानगी जो एतिराज़ कयो, उन शइ ते हैरानगी शो कई त जॾहिं MQM डिमांड करे भई वफ़ाक़ी हुकूमत खां आर्टिकल 148 जे हवाले सां, लोकल गवर्नमेंट हवाले सां, त उहो छो पार्ट कोन्हे सही 27वीं आइनी तरमीम जो? ऐं मूंखे ख़बर न आहे मां MQM जे हवाले सां वधीक छा चवां। इहो चवनि त हाथी के दांत खाने की ओर दिखाने की ओर। पंजाब में हेॾनि सालनि खां लोकल गवर्नमेंट इलेक्शन थिए कोन थो, इस्लामाबाद में लोकल गवर्नमेंट इलेक्शन थिए कोन थो, कोयटा में वञी हाणे थियो आहे। सिंध वाहिद सूबो आहे जंहिंमें फंक्शनिंग लोकल गवर्नमेंट जो सिस्टम आहे। जॾहिं लोकल गवर्नमेंट इलेक्शन ईंदो आहे MQM हुन में हिसो वठंदी कोन्हे। हाणे हुननि जो अनफॉर्चुनेटली मैनिफेस्टो को बचो न आहे। MQM 26 तरमीम में बि इहा ई शइ चई त असांखे जेको आहे लोकल गवर्नमेंट एम्पावर करे ॾियो, वरी पोइ हिते हटिजी वई। 27वीं तरमीम में बि इहा ई ॻाल्हि कयईं, वरी हुननि पंहिंजो को ड्राफ्ट न ॾिनो, वरी पोइ हिते हटिजी वई। मुंहिंजे ख़्याल में इहा शइ ईअं अॻिते हलाईंदा पिया। ऐं हिन छो त ॿियो को मैनिफेस्टो बचो कोन्हे त, ऐं कराची में छो त हिनजी जेकी सियासत आहे बेसिक लसानी ऐं लोकल गवर्नमेंट अराउंड बेस्ड आहे, जंहिंमें फ्लॉप थी चुका आहिनि। इहा शइ हिन जो इहो ड्रामो हलंदो पियो अॻिते बि। अच्छा, अवां चओ पिया त माना कंहिं बि इन ॻाल्हि ते जेका कल्ह चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी ॻाल्हि कई त को समझोतो 18वीं तरमीम ते या न थींदो, ऐं 18वीं तरमीम में का अहिड़ी ॻाल्हि न ईंदी जंहिं ते पाकिस्तान पीपल्स पार्टी शायदि सिंध जे विरहाङे वारी ॻाल्हि या सिंध जी जेके वज़ारतूं आहिनि, विफ़ाक़ जेको 18वीं तरमीम में वापसि वठणु चाहे पियो, उहो वक़्ती तौर ते त चयो पियो वञे त शायदि मौख़िर कई वियूं आहिनि, अॻिते हली इनखे 18वीं तरमीम में बि आणियो वेंदो। एज़ लॉन्ग एज़ पीपल्स पार्टी सिंध में हुकूमत में आहे, कंहिंखे बि रोल बैक न करणु ॾिनो वेंदो 18वीं तरमीम खे, चाहे उहो नून लीग जी हुकूमत न हुजे, केर बि न हुजे। सही। धनेश साहब, मां आवाज़ ॾींदुसि। क़ौमी असम्बली ऐं सेनेट में 27वीं आइनी तरमीम जे इन मंज़ूरी खां पोइ जिन सेनेटर साहिबान यकीन तौर ते साथ ॾिनो, जीअं JUIF पंहिंजे सेनेटर जे लाइ वाज़ह तौर ते लिखी छॾियो आहे, अहिड़ी रीति पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॼु ऐं कल्ह बि वाज़ह तौर ते ॿुधायो त अबड़े साहिब जे लाइ, सैफुल्ला अबड़े लाइ बि लिखियो आहे। पोइ चइजे त जेका यूसुफ रज़ा गिलानी साहिबु आसिरो ॾिनो त तव्हांखे वरी असां इलेक्ट कराईंदासीं, त उहा वाक़ई आसिरो आहे या दिलासो हूंदो इन सेनेटरनि खे? ॾिसो, अबड़ो साहब त उते ऐलान कयो अथव इस्तीफ़ो, पर अहमद ख़ान न कयो आहे। अॼु वाज़े तौर ते तारड़ साहब ऐं डार साहब इहो चयो त इहो इन ते लागू नथो थिए। उहो टिनि शिकिलनि में हूंदो आहे, त या त अदम एतमाद जी शिकिल में, या प्राइम मिनिस्टर जे इलेक्शन जे सिलसिले में, या
फिनांस बिल में उहे टई शयूं न हुयूं, इन ते उहो कानून लागू थींदो आहे त उन जी डीसीट थी था सघनि। अगरि हे पाण इहे सेनेटर इस्तीफ़ो नथा ॾियनि त उहो डीसीट नथा थी सघनि। और मां तव्हांखे ॿिया मज़े जी ॻाल्हि ॾिसां त अगरि अबड़ो साहब इस्तीफ़ो ॾिए थो त उहो सिंध मां आसानी सां ॿीहर सेनेटर थी थो सघे, और अगरि जीअं अहमद ख़ान ॾिए थो त उहो बलूचिस्तान मां इज़िली थी थो सघे। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे हिते वाज़ात कयां त जीअं मिर्ज़ा साहब चयो, हे सिर्फ़ु खियलदास जेको स्टेट मिनिस्टर आहे उन जी शिकायत न आहे, जेतिरा बि नून लीग जा स्टेट मिनिस्टर आहिनि उहे हल्फिया चवनि था त उन्हनि वटि कंहिं क़िस्म जा इख्तियार न आहिनि। आप इसको दरे साहब अगर उर्दू में कह दें तो वो समझते हैं तो सिंधी, मगर फिर भी आप कह रहे हैं कि जितने भी स्टेट मिनिस्टर हैं। जी मिर्जा साहब, मैं आपको कैटेगोरिकली बता रहा हूं कि जितने भी हमारे यहाँ स्टेट मिनिस्टर हैं, मैं नून लीग का इत्तेहादी हूं। मिनिस्टर जो भी स्टेट मिनिस्टर है वो कहते हैं कि नून लीग के जो मिनिस्टर हैं वो फरौन बैठे हुए हैं और हमें स्टेट मिनिस्टरों को कोई अहमियत नहीं देते। हमारा काम सिर्फ है कि हम आकर असेंबलियों में जवाब देते, इसके अलावा और कोई किसी किस्म के हमारे पास इख्तियार नहीं है। ये मैं ऑन द रिकॉर्ड आपको कह रहा हूँ। यानी कि आप कह रहे हैं कि वो सिर्फ मुंशियों का काम कर रहे हैं, यही है? जी 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 बिल्कुल, और ये मैं ऑन द फ्लोर भी कहूंगा। सर, अगर आपने मुंशी लगाना है बेचारे स्टेट मिनिस्टरों को, और खासतौर पे जिक्र कुडोरा खियलदास से शुरू किया, आपने कहा कि नहीं जी और भी मिनिस्टर हैं और वजारतों में भी हैं, तो वो तो अब जो है जोर दे के सेनेटर साहब कह रहे हैं कि सिर्फ ये ही नहीं मगर हमारे सामने आके तमाम के तमाम स्टेट मिनिस्टर रोते हैं कि हमें जवाब आके सेनेट में या कौमी असम्बली में देना पड़ता है, मगर हमें तो मिनिस्टर जो है पूछते तक नहीं है, हमारा हाल बहुत बुरा है। तो देखिए, वो तमाम जो फैसिलिटीज हैं वो एंजॉय कर रहे हैं, बेनिफिट्स एंजॉय कर रहे हैं उनको, और मेरी नॉलेज में ये चीज नहीं है क्योंकि कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट है। गाड़ी एंजॉय कर रहे हैं, गाड़ी और किराया बस। तो मेरे ख्याल है हम इससे आगे बढ़े। नहीं सर, वो तो बिल्कुल है, मगर वो इन्होंने देखें, हाँ। आपने 27वीं आईनी तरमीम में जो अमेंडमेंट की है उसमें कुछ वजारतें बड़ी हैं, तो सेनेटर साहब का एक बड़ा अहम मुतालबा जो था, जो ऑन द फ्लोर भी उन्होंने इस पर जिक्र किया था कि खियलदास एक ही शख्स हैं, जो भी जो है वो कह रहे हैं कि वो मुंशी हैं, उससे आगे बात नहीं है। वो कह रहे हैं कि अकलियतों के लिए केपी में, पंजाब में और बलूचिस्तान में सीट रखी जाए, तो वो इसीलिए वो आगे बढ़ने की बात कर रहे हैं कि जी अकलियतों को भी नजरअंदाज नहीं किया जाए 27वीं आईनी तरमीम के बाद भी। जी, अकलियतियों को मतलब दे आर पाकिस्तानी, दे आर द, और वो आप हर पार्टी मेरे ख्याल से, ना सिर्फ मुस्लिम लीग नून तो इतना ज्यादा। अब ये बतलाइए, इस बार आपने देखा होगा कि प्राइम मिनिस्टर साहब ने दिवाली की तकरीब जो है वो प्राइम मिनिस्टर हाउस में मुनक्कद की, उसमें अटेंड की, तो अकलियतियों को तो जी बहुत ज्यादा इंपॉर्टेंस दी जा रही है उनको, और ये कभी मैंने नहीं देखा कि कोई भी पार्टी। कितने मिनिस्टर है वफाक में? अकलियतों के कितने मिनिस्टर हैं मुझे बताए ना, वफाक में कितने मिनिस्टर हैं अकलियतों? 5% से भी हमारे 2 मिनिस्टर बनते हैं, मगर वो मिर्जा साहब। तो आफ्ताब साहब, दूसरी मैं बात ये करना चाह रहा था, दो देखिए बड़े कंसेंसस के साथ ये हुआ है, और जैसे आपके भी प्रोग्राम में अक्सर ये जिक्र होता था कि नून और पीपल्स पार्टी जो है वो एक पेज पे नहीं है और बड़े डिफरेंसेस हैं। ये आपने देखा कि 2 शिकें ऐसी थी जिसके ऊपर कंसेंसस नहीं हो सका और उसको निकाल ली गई, जिसमें से एक वो थी कि जितने भी ब्यूरोक्रेट्स हैं उनकी पाकिस्तानी नेशनलिटी के हवाले से थी, और दूसरी जो थी एनएफसी तरमीम के हवाले से थी, और इन दोनों चीजों को मतलब कंसेंसस से हल किया गया। और देखिए, ये जो हुआ है ये तसलसल है जो मसाके जमहूरियत जो साइन की थी बेनजीर साहबा ने और नवाज शरीफ साहब ने, मतलब उसके अंदर ये आईनी कोर्ट का जिक्र था कि हम आईनी अदालत जो है वो करेंगे। तो ये वो चीजें नहीं है जो विद इन फ्यू डेज या फ्यू आवर्स जो है वो किसी ने सोचा और उसके ऊपर इम्प्लीमेंट कर दिया। तो मेरे ख्याल से कौम को मुबारक होना चाहिए, इंपॉर्टेंट दिन है, एक अच्छा है, और इसके दूरदर्श नतीजे जो हैं आप वो देखेंगे। और वो लोग जो सुप्रीम कोर्ट अपने आप को समझ रहे थे, यानी कि वो ये नहीं कहते थे कि सुप्रीम कोर्ट एक इदारा है, वो कहते थे कि हम सुप्रीम कोर्ट हैं, डेफिनेटली जी, मतलब अब वो इस चीज से खुश नहीं है और वो रिजाइन कर रहे हैं। और आप देखेंगे आपके लिए तो खुशी की बात है, आपके लिए तो खुशी की बात है कि जज साहिबान ने रिजाइन कर दिया। वो तो आपके लिए, जो हम भी समझते हैं, क्योंकि आपके लिए 2 जज साहिबान जो हैं बड़े अहम थे ये 2,
और पाकिस्तान तहरीक इंसाफ के लिए भी बड़े अहम थे। कहीं ना कहीं इस वक्त आपकी सफ़ों में तो खुशी होगी कि दो जज साहिबान जो थे खुद ब खुद चले, ठीक है चले गए, मगर क्या आने वाले वक्त में और तारीख में ये नहीं लिखा जाएगा कि जज साहिबान और अदालती निज़ाम पर जो आपका हक था आइनी तरमीम का सबका, मगर आने वाले वक्त में क्या ये बात नहीं होगी कि जी जज साहिबान जो अपने मनसब पे एक अदलिया का ऐसा सिस्टम था कि वो रिज़ाइन दे के चले गए? देखिए, कोई किसी ने उनको फोर्स नहीं किया है। अगर उनको फोर्स किया जाता और वो रिजाइन करते तो डेफिनेटली आज मैं एग्री करता हूं आपके साथ, ये उनकी मर्जी के अंदर शामिल था, क्योंकि वो नहीं चाह रहे थे कि आईनी अदालत का क़याम जो है वो अमल के अंदर आए। तो ये मुझे नहीं लगता कि ये कल तारीख जब लिखी जाएगी तो उसके अंदर उनके इस एक्ट को बहुत ज्यादा अप्रिशिएट किया जाएगा। ये सिर्फ अपने पावर के लिए वो चीज कर रहे थे कि हमारी जो पावर है वो डिवाइड नहीं हो, बट इट इज गुड फॉर द कंट्री, इज गुड फॉर द पीपल ऑफ पाकिस्तान। सेनेटर साहब, आप क्या समझते हैं कि सर दरे साहब के ये आने वाले तारीख में वो कह रहे हैं कि कोई अच्छे लफ्जों में इनको याद नहीं किया जाएगा क्योंकि वो तो मैदान खुद छोड़ के निकल गए हैं, वो तो इनकी अम्मा से नहीं गए, PMLN की से, या आप भी उनके इत्तेहादी हैं आपके या पीपल्स पार्टी के? आफ्ताब साहब मुझसे पूछ रहे हैं? नहीं आप सर, सेनेटर साहब से मैंने पूछा है, दनिया साहब से। सर सेनेटर साहब से, ठीक है जी जनाब। जी देखें, मुझसे मुखातिब थे? जी मैं आप पास जी आपके। जी देखें जी, दो राय होती है हमारे यहाँ भी, हुकूमत की और अपोजिशन की, इसी तरह से अवाम में भी दो राय है। एक तरफ से जो मिर्जा साहब कह रहे हैं जो हुकूमत के हक में, उनकी राय होगी कि जी छोड़कर भागे, दूसरे कहेंगे कि जी असूल परस्ती पर उन्होंने इस्तीफा दिया। ये दो राय हमेशा चलती रही और हमेशा चलती रहेंगी। मगर मैं आपको एक और एक बात बता दूं कि ये तो 28 में आपको सरप्राइज मिलेगा और हो सकता है कि एक दो दिनों में आपको एक्ट के हवाले से भी सरप्राइज मिले, एक्ट में भी चेंजेस होने दोबारा बताइएगा सेनेटर साहब, जिसके लिए क्योंकि ऑन ईयर है, हम समझना चाह रहे हैं। आप कह रहे हैं कि 27वीं आईनी तरमीम पे एक्ट में भी कुछ सरप्राइज मिलेगा और 28वीं आईनी तरमीम में भी हमें कुछ सरप्राइज मिलेंगे? जी देखें, 27वीं तरमीम के बाद लाजमी बहुत से एक्ट्स में चेंजेस आनी है और एक्ट में आपको 2/3 मेजोरिटी नहीं चाहिए, वो सिंपल मेजोरिटी से होंगे और उस एक्ट के बाद उनके रूल्स बनेंगे। और रूल्स में भी आपको सरप्राइज मिलेगा, ये देख लीजिएगा। मेरी बात मसलन जो सिंध से जो NFC अवार्ड के तहत जो ड्यूशेयर का डिमांड की जा रही थी वो भी होगा या 28वीं में होगा? आप क्या समझते हैं? क्योंकि देखिए बंद कमरों में जो बातें होती हैं वो आपको ही पता होंगी। 28वीं तरमीम जब आएगी तो आपके लिए यकीनन सरप्राइज होगा और वो 28वीं तरमीम भी इसी तरह से कॉन्सेंसस से पास होगी, तमाम पार्टियां एक पेज पर होंगी 28वीं आईनी तरमीम पर। जी बिल्कुल। और उसमें से सिंध से वजारतें और सिंध से जो है KP से, बलूचिस्तान से, सूबों से वजारतें वापस ली जाएंगी। वजारतें क्यों वापस ले जाएंगी? आप देख लीजिएगा, हो सकता है कि किसी पार्टी को वजारतें दी भी जाए। अच्छा, दी भी जाएं, वजारतें दी भी जाएं, तो ये है कि आपको फिलहाल जो है ना चंद हो सकता है 24 घंटे 48 घंटे या 2-3 दिन में एक्ट्स के हवाले से भी आपको सर कोई सरप्राइज मिलेंगे। ब्रेकिंग सरप्राइज जो दे रहे हैं, कोई ब्रेकिंग न्यूज दे रहे हैं, क्योंकि बंद कमरों में आप बैठते हैं जाते हैं तो आप कोई खबर तो दे देना हमें। नहीं, खबर यही है आपको कि एक्ट के हवाले से भी आपको सरप्राइज मिलेंगे। और एजाज महर साहब वाइंड अप जी तरफ तो वञा। एजाज महर साहब, साईं जेके चवनि पिया त एक्ट जे तहत जेको आहे सो तव्हांखे ईंदड़ 48-46 कलाकनि जे अंदरि तव्हांखे वॾी ब्रेकिंग न्यूज़ भी मिली सघे थी। सम्झो पिया त वाकई अहिड़ी का ख़बर अची सघे थी? मां सम्झां थो इहो रूटीन जो हिसो आहे। अॼु क़ौमी असैम्बली में सुप्रीम कोर्ट प्रोसीजर प्रैक्टिस एक्ट में तरमीम जे हवाले सां त उन बिल जेको ऑलरेडी मूव थी चुको आहे, त उहो असल में 27वीं तरमीम जे ज़रिए जेको तव्हां आर्मी एक्ट, नेवी एक्ट, एयरफोर्स में जीअं अॻु में ज़िक्र कयोसीं पाण, त उनखे हमान करण जे लाइ उन में तरमीमूं कयूं वयूं आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां सुप्रीम कोर्ट जो जेको प्रोसीजर ऐं प्रैक्टिस एक्ट आहे उन में तरमीम ऐं तरीक़ेकार कयो वेंदो, जीअं फेडरल कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट खे जेको हिननि टुथलेस कयो आहे ऐं जेको वफ़ाक़ी अदालत खे तव्हां आइनी कोर्ट खे जेको आहे उहो ऑथोराइज़ कंदव, त उनजो जेको प्रोसीजर आहे, रूल्स आहिनि ऐं जेको तरीक़ेकार आहे उहो वाज़े कयो वेंदो। त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो प्रोसीजरल मैटर आहे ऐं का एॾो वॾो सरप्राइज़ उनखे नथो चई सघिजे।
ऐं बाक़ी रही ॻाल्हि त सरप्राइज़ इहो थी सघे थो जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जेकॾहिं हिनखे रद्द करे थी के चैलेंज खे रद्द करे थी या हुनखे महदूद करे असांखे पोइ डेफिनेटली जेको आहे उहो सरप्राइज़ थी सघे थो। बाक़ी जेके दिनेश साहब ॻाल्हियूं थो करे उहे ऑलरेडी मूव थी चुकियूं आहिनि। अच्छा दिनेश साहब साईं जन जे बजाय जेके तव्हां ॻाल्हियूं कनि पिया ऑलरेडी त मूव थी चुकियूं आहिनि, हिन में का वॾी साईं खे सरप्राइज़ न पियो नज़र अचे, पर अव्हां खे अचे पियो, अव्हां मुस्कुरायो बि था, पर जे अचे थो त कुझु ॿुधाए छॾियो। मां 28th अमेंडमेंट अञा ताईं मूव न थी आहे, उन जे लाइ अञा काफ़ी ठीकु आहे। बजट को पहिरियों थी चलो। हुई, पर मां सिर्फ़ एक्ट इहो न आहे जो अॼु जेको मूव थियो आहे उहो डेफिनेटली सुभाणे असां वटि ईंदो सेनेट में, जी। ठीकु आहे, पर थी थो सघे कुझु ॾींहंनि खां पोइ का शइ एक्ट में ॿिया बि एक्ट में चेंजिस अची थियूं सघनि, उहो सादा अक्षर सां ईंदी जेके सरप्राइज़ हूंदियूं। वॾी महिरबानी, अव्हां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। सेनेटर दिनेश साहब अव्हां ऐं तर्जुमान सिंध हुकूमत सुखदेव साहब अव्हां ऐं सीनियर साफ़ी दर्जा निगार एजाज़ बैर साहब ऐं सीनियर अॻवान पाकिस्तान मुस्लिम लीग नून मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब। तय आहे त फ़ैसिले जी घड़ी में अॼु वॾनि अहम फ़ैसिलनि ते ॻाल्हि कईसीं, पर जेका सेनेटर साहब ॻाल्हि कई त ईंदड़ 48 ऐं 46 कलाकनि में वॾा अहम जेको एक्ट में तरमीमी अची सघनि थियूं ऐं उहे यकीनी तौर ते सेनेट में ईंदियूं ऐं उहे सरप्राइज़ हूंदियूं पाकिस्तान जे लाइ। इन सां गॾोगॾु दिनेश जेको आहे सो वाज़े तौर ते इन ते बि ज़ोर ॾींदे ॻाल्हि कंदे चयो त जेके विफ़ाक़ में स्टेट मिनिस्टर आहिनि जंहिंखे सिर्फ़ु नाले जूं सिर्फ़ु गाॾियूं ऐं ऑफिसूं त ॾिनियूं आहिनि, उहे मुंशिन जो किरदारु अदा कनि पिया। उन्हनि खे मुंशिन खां हटाए करे जेके अक़लियतनि सां वाबस्ता अहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ बि सूबनि में ऐं विफ़ाक़ में फुल वज़ारतूं क़ाइमु कयूं वञनि जेके घटि में घटि दुनिया लाइ मिसाल बणिजी सघनि। सुभाणे ताईं आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।